ब्रेकिंग न्यूज़ झंडोमरी में रिपोर्ट नौकाफमरी मूजिब खबर शेयर कई पिया। झंडोमरी ज़मीन जे भेलता पोरियत मथा हमलो। झंडोमरी जे गुड नासिर मरी में मुबैना तौर भेलता माज़ूर पोरियत। इमदाद मरी मथा बासरन पारा कुआड़िन जा वार करे पोरियत रतोरत। बासर हबीबुल्ला मरी ऐं नासिर मरी ज़मीन जे भेलता कुआड़िन जा वार करे मर्निंग कयो। मुतासिर पोरियत के वारिसन पारा सिविल अस्पताल हैदराबाद रेफर कियो वियो, जिथे संदसि हालत बेहतर बुधाई पई वञे। बासरन खिलाफ पुलिस कंहिं बि क़िस्म जी कार्रवाई न पई करे नोटिस वठी इंसाफ ॾियारियो वञे। मुतासिर ॿिन्ही दूरिन में ज़मीन जी मालिकी तां अॻु में ई तकरार हलंदड़ आहे। SHO मशाइक होती दूरिन जा अॻु में बि हिक ॿिए मथां केस दाख़िल थियल आहिनि। वधीक जांच कई पई वञे। पुलिस फरियादी दूर जी ज़ख़्मी खे लेटर ॾेई अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। फरियादी दूर केस दाख़िल कराइण लाइ न आई। पुलिस जो आगे एक माज़ूर है एक बार में बियो पा ही तो कम कोन थी करे, लेकिन ये मरी बिरादरी जो है मरी बिरादरी ते हमलो करे सख्त जख्मी करे छड़ियो। असांजी खबर पई से पुता अस्पताल एडमिट है, जैमें डॉक्टर चवण ते एक ही कांका लगान मगज में ऐं हिते धक लॻल तमाम हालत सीरियस हींअर कुछ अंश में आहे। सुबह का असां SP साहब से अपील था कयूं तो मसाक होती थाने जाते जो है इन गरीब माज़ूर हिकिड़ो आहे, इनसां इंसाफ़ कयो वञे। ये वधीक तव्हां कंडीशन ॾिसी सघो था ऐं जेकी इन खां विड़िया आहिनि तो तव्हां ज़ुबानी ॿुधी सघो था। बाबा मत हबीबुल्ला वीडियो उन में कुआड़ी हुयो न, जो नसीर खान साईं बशका भई पुटन ऐं अली हसन ख़ाशकी अली जे बच्चे ते मूंसां विड़िया आहिनि। अली हसन दिलावर जो पुटु, उन्हनि मूंखे बेगुनाह मुंहिंजे पुट खे बि कुटियो, मूंखे बि कुटियो अथनि। मूंखे कुआड़ियूं हयूं अथनि सिधियूं, पिस्टल हुन हथ में हिकिड़े कुआड़ी मूंखे हणी कढियो अथनि।